खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वअब्दुल्लाह वला तुश्रिकू बिही शैआ व बिल वालिदैनि इहसाना। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, तव्हां अल्लाह जी इबादत कयो, अल्लाह जी बंदगी कयो, इहो तव्हांजे मथां अल्लाह जो हक़ आहे। ख़ुदा जी इबादत ज़रूरी आहे। अब्दु चइबो ई उनखे आहे, बानो चइबो ई उनखे आहे जेको बानक वारो अमल करे। वला तुश्रिकू बिही शैआ, ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सां कंहिंखे बि शरीक न कयो। कंहिं शइ में बि अल्लाह सां कंहिंखे शरीक न करिणो आहे, न उनजी ज़ात में न उनजी सिफ़ात में। उहो बेमिसलो बेमिसाल आहे, पंहिंजी ज़ात में क़ाइम ऐं दाइम आहे। हिन अल्लाह जी इबादत जे वक़्तु बानो करे त उन वक़्तु इंसान जे ज़हन जे अंदरि कई ख़्याल पैदा थियनि था। कॾहिं इंसान जो ख़्यालु कंहिं तरफ़ थो वञे, कंहिं वक़्तु कंहिं तरफ़ थो वञे। इन ख़्यालात खे रोकिजे। जॾहिं अल्लाह जी बारगाह में माण्हू हाज़िर थिए थो, अल्लाह जो थी करे अल्लाह जी इबादत करे। कंहिं तरफ़ ॾे बि हुनजो ख़्यालु न वञणु घुरिजे। पर जेकॾहिं कंहिंजो ख़्यालु ॿिए तरफ़ वञे थो, इन जे बावजूदि बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजी बाननि जी इबादत खे क़बूल फरमाए। कंहिं बुज़ुर्ग खां पुछा कयो त बाबा, निमाज़ जॾहिं मां पढ़ां थो, निमाज़ में मुंहिंजो ख़्यालु दुनिया जे कमनि में हलियो थो वञे, ऐं सभु ॻाल्हियूं निमाज़ में थी यादि अचनि, जेके विसरियल आहिनि उहे बि यादि थी वञनि। पोइ इहा मुंहिंजी निमाज़ कीअं थी, मां निमाज़ मुंहिंजी थी या न थी। बुज़ुर्ग मिसाल ॾेई फरमाए त जॾहिं माण्हू खाधो खाईंदो आहे त उनजे मथां मखियूं बि अची करे थींदियूं आहिनि। मानी बि खाईंदो रहंदो आहे, मखियुनि खे बि भॼाईंदो रहंदो आहे। मखियुनि जे करे माण्हू मानी खाइण त कोन छॾे ॾींदो, खाधो खाइण त कोन छॾे ॾींदो। त ख़्यालात मुख़्तलिफ़ जे करे अल्लाह जी निमाज़ खे माण्हू छॾींदो त कोन। ख़्यालु अचे उनखे दूरि करे ऐं अल्लाह जी निमाज़ में मशगूल थी वञे। जेतिरो थी सघे कोशिशि कजे त माण्हू रब जी इबादत जॾहिं करे थो पियो त ख़ुदा जी तरफ़ ॾे उनजी तवजह हुजे त मां कंहिंजे हुज़ूर में हाज़िर थियो आहियां। हाणे मां ज़बान सां कंहिंजो हम्द पढ़ी रहियो आहियां, कंहिंजी तस्बीह पढ़ी रहियो आहियां, रुकू ऐं सजदे जे अंदरि मां कंहिंजे अॻियां झुकी रहियो आहियां। इन तसवुर सां अल्लाह ताला जी इबादत करणु घुरिजे। अॻिते फरमायो वला तुश्रिकू बिही शैआ, ऐं कंहिं शइ खे बि अल्लाह सां शरीक न कजे। इन शइ मां मुराद जेका बि अल्लाह जी मखलूक आहे, अल्लाह ताला जी ज़ात में उनजी सिफ़ात में को बि उनजे बराबरि न आहे, को बि उनजो शरीक न आहे, कोई उनजो जुज़ो न आहे। यानी अल्लाह पंहिंजी ज़ात जे अंदरि अकेलो आहे। अॻिते इरशाद फरमाए त वबिल वालिदैनि इहसाना, ऐं पंहिंजे पीउ माउ सां भलाई कयो, चङाई कयो उन्हनि सां। चङाई जेको आहे वधि में वधि अॻु ऐं अमड़ आहे। अल्लाह ताला उनखे हुकूक इबाद जे अंदरि पहिरियों वालिदैन खे रखिया आहिनि। यानी हिन आयत मुबारक में ख़ासि करे पंहिंजी बंदगी खां पोइ वालिदैन जी इताअत खे बयानु फरमाई त पंहिंजे पीउ माउ सां सुहिणाई कयो। वालिदैन सां चङाई करणु सभिनि खां अॻु में आहे, मुक़दम आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज़ु कई हिकिड़े सहाबी सगोरे त मुंहिंजा आका, मुंहिंजा सुहिणा हबीब, मां चङाई करण जो इरादो कयां थो त को मां नेकी जो कमु कयां, को भलो मां कमु कयां, मूंखे ॾिसिजो त मां किथे उहो नेकी जो कमु कयां। पाण फर्ज़ वञी पंहिंजे पीउ माउ सां भलाई कर। हिन ख़ैर जो, भलाईअ जो, नेकी जो आगाज़ वालिदैन खां करणु घुरिजे, अबी अमड़ खां करणु घुरिजे। अबू या अमड़ महिरबान आहिनि, उहे औलाद खां घुरंदा न आहिनि। ख़ासि करे अमड़ न घुरंदी आहे, ॾींदी आहे, घुरंदी न आहे। पर ज़ोरीअ बि ॾियणु घुरिजे हुनखे, इहो ज़रूरी आहे। छो जो जॾहिं माण्हू नेकीअ जो कमु करे थो पियो, जो उन नेकी जे अंदरि वालिदैन खे कॾहिं बि नज़र अंदाज़ न करे।
एतिरे क़दुरु जो घरनि जे अंदरि जॾहिं तव्हां खाधो खाओ था पंहिंजे बचनि खे खारायो था त मानी खाराइण में बि अबे अमड़ खे अॻु में रखिणो आहे। जेकॾहिं लिबास वठी पंहिंजी औलाद पंहिंजी घरवारी ऐं पंहिंजे घर जे लाइ तव्हां कपिड़ा वठी था अचो त अबे अमड़ जे लाइ कपिड़ो बि उनजे लाइ अॻु में वठिणो आहे ऐं उहो ख़रीद करे उनखे अॻु में पेश करिणो आहे। ॾिसो था न त अॻिते अलाह ताला तरतीब हिन आयत मुबारक में बयानु फरमाए थो पियो। फरमाए त बिल वालिदैन एहसाना व बिज़िल क़ुर्बा वल यतामा वल मसाकीन। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त एहसान फरमायो, एहसान कयो वालिदैन सां ऐं मिटनि माइटनि सां, क़राबत वारनि सां बि एहसान कयो ऐं यतीमनि सां बि एहसान कयो ऐं मिसकीननि सां बि एहसान कयो। हाणे इहे सभु हक़दार आहिनि, इहे सभु क़राबत वारो उहो जेको आहे सो यतीम खां अॻु में आहे, मिसकीन खां वरी यतीम अॻु में आहे। हे तरतीब अल्लाह ताला क़ुर पाक में बयानु फरमाई आहे त मिटनि माइटनि जे अंदरि जेकॾहिं हक़दार आहे ख़ैरात जो, ज़कात जो, सदकात जो त अॻु में माइट खे मुक़दम रखिणो आहे, उन खां पोइ यतीम हो। पर ईअं बि थी सघे थो त माइट बि हुजे ऐं यतीम बि हुजे त पोइ हुनजा ॿ हक़ थी पवंदा। वरी मिसकीन हुजे, मिसकीन उनखे चइबो आहे मुहताज आहे, कमाइण वारो को उनखे कोन्हे को, मिसकीन उनखे चइबो आहे। पोइ हिकिड़ो माइट बि हुजे, यतीम बि हुजे, मिसकीन बि हुजे, वरी पाड़े वारो बि हुजे त पोइ उनजा कई हक़ थी पिया। हिकु हक़ न मिले हक़ वधंदा वेंदा, जेतिरियूं निस्बतूं मिलंदियूं ओतिरा हक़ वधंदा वेंदा। पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात शुरूआत किथां कई आहे उन ॻाल्हि खे कॾहिं बि विसारणु न घुरिजे। अल्लाह ताला शुरूआत कई आहे अबे अमड़ खां, त तव्हां इन शइ खे कॾहिं बि नज़र अंदाज़ न कयो। ख़िदमत जे अंदरि पीउ खे अमड़ खे मुक़दम रखो, लिबास में, ख़ुराक में। ऐं ईअं कयो कि जॾहिं बि तव्हां मानी पंहिंजे घर वारनि खे खारायो था, पंहिंजे अयाल खे, त अॻु में तव्हां पंहिंजे वालिदैन जो इंतिख़ाब कयो त जीअं तव्हांजे घर में बरकत बि पए ऐं तव्हांखे दुआऊं बि मिलनि। ऐं इहो मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त पीउ माउ खे जेके आहिनि घर में दुआऊं घुरण वारा ॿ शख़्स इहे आहिनि। हा, दुआऊं घुरण वारा घर में ॿ शख़्स आहिनि, जेको अबो बि अमड़ आहे। घरवारी खाईंदी दुआ न घुरंदी, मुड़ुसु खाईंदो त बि दुआ न, औलाद खाईंदो त बि दुआ न घुरंदी। पर दुआऊं घुरण वारा ॿ शख़्स आहिनि, हिकु अमड़ अथई, ॿियो अबो अथई। इहे घर में दुआ घुरंदा आहिनि, बुझे न। पोइ निमाज़ी हुजनि या न हुजनि, कीअं बि आहिनि, पर पोइ बि उन्हनि जी ज़बान ते दुआ जा लफ़्ज़ औलाद जे हक़ में हूंदा आहिनि। पोइ जॾहिं दुआ घुरण वारा इहे ई आहिनि त पोइ मानी जी शुरूआत हितां ई कजे न। तव्हांजे मौलवियुनि खे वठी वेंदा आहियो, हाफ़िज़नि खे वठी वञी ख़तमु शरीफ़ पढ़ाए उनजे अॻियां सुठी मानी छो रखंदा आहियो? इन करे जो दुआ घुरण वारो आहे। अब अॻु में हाफ़िज़ जे अॻियां रखो मानी, अॻु में मौलवी साहिब जे अॻियां रखो, छो जो दुआ घुरण वारो इहो आहे त घर जे अंदरि दुआ घुरण वारो अबो या अमड़ आहे। तंहिं करे जेकॾहिं चाहियो था त तव्हांजे घर में बरकत बि हुजे, रहमत बि हुजे, त इन आगाज़ जेको ख़ुराक जो, लिबास जो, तव्हां पंहिंजे वालिदैन खां कयो। पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त बिज़िल क़ुर्बा ऐं मिटनि सां बि तव्हां एहसान कयो, क़राबत वारनि सां बि। पोइ क़राबत जे अंदरि दर्जा आहिनि, जेको अव्हांजी ख़िदमत में मां अर्ज़ु कया, हिकिड़ा वेझा आहिनि माइट, हिकिड़ा परे वारा आहिनि। पोइ जेके वेझा माइट आहिनि क़राबत जे लिहाज़ सां उहे वधीक हक़दार आहिनि, जीअं मसलन औलाद आहे। वल यतामा ऐं यतीमनि सां, वल मसाकीन व जार ज़िल क़ुर्बा ऐं पाड़े वारा माइट। जार ज़िल क़ुर्बा माना हिकिड़ो माइट बि आहिनि पर उनजो घर तुंहिंजे घर सां गॾु मिलियल आहे, त ॼण उनजा ॿ हक़ थी पिया, हिकिड़ो पाड़े वारे जो हुजण जो हक़ु, ॿियो क़राबत वारो माइटे वारो हक़ु। वजार जुनुबे ऐं जेको वरी पाड़े वारो आहे, यानी माइट न आहे पर पाड़े वारो आहे सिर्फ़ु, उनजो बि हक़ु आहे। वसाहिबिल जंबे ऐं अल्लाह ताला फरमाए त उहो जेको तुंहिंजे पासे में वेहण वारो आहे उनजो बि हक़ु आहे। बुझे न, साहिबिल जंबा मुराद छा आहे? जेको पासे में वेहण वारो, पासे में मसलन तोसां गॾु स्कूल में पढ़ियो आहे, तुंहिंजो साथी आहे, तोसां गॾु सफ़र कयो अथई ऐं तव्हां ॿई मदरसे में गॾु पढ़िया आहियो या कारोबार में तव्हां पाण में गॾु आहियो, इहो साहिबिल जंब आहे। या मस्जिद में नमाज़ पढ़ो था हिकिड़ीअ में, पोइ पाण में गॾिजो था पाण में, अल्लाह ताला फरमाए इन जो बि हक़ु आहे, ॿियनि खां वधीक वरी इन जो हक़ु आहे। या पाण में तव्हां ॿई पीर भाई आहियो, हिकिड़े बुज़ुर्ग जा तव्हां मुरीद आहियो, या हिकिड़े उस्ताद जा तव्हां पाण में शागिर्द आहियो, ॿई ॼणा पाण में,
कंहिं ज़माने में गॾु गुज़ारियो अथव, हाणे खणी जुदा थी विया हो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हुकूक जे अंदरि फरमाए थो पियो, इन जो बि हक़ अथव, इन्हनि जो बि तव्हांखे इन्हनि सां बि भलाई करणी आहे, इन्हनि सां बि चङाई करणी आहे। वाबिन सबील रब फरमाए त जेको मुसाफ़िर हुजे उन सां बि भलाई करणी आहे। हिकिड़ो मुसाफ़िर उहो आहे, मुसाफ़िरनि जा बि क़िस्म आहिनि। हिकिड़ो महिमान थी ईंदो आहे, हिकिड़ो मुसाफ़िर बणिजी ईंदो आहे। मुसाफ़िर उनखे चइबो आहे जेको पंहिंजे ज़माने जे कम सां आयो, पोइ तो वटि अची रही पियो, वाक़फ़ियत बि या माइट बि हुयो, हिनखे मुसाफ़िर चइबो आहे। ऐं महिमान उनखे चइबो आहे जेको घरों सीड़जी तुंहिंजी मुलाक़ात जे लाइ अचे, तोसां मिलणु अचे त बाबा घणा ॾींहं गुज़री विया, मुलाक़ात कोन थी, मां तोसां मिलणु आयो आहियां। महिमान हिनखे चइबो आहे। ऐं इन जो शरफ़ शान वॾो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फ़रत जेको मुस्लमान के मुस्लमान सां ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल जी मोहबत जे बात ते मिलणु वञे थो पियो त उनजे लाइ अलाह वटि वॾो अजर आहे। यानी महिमान उनखे चइबो आहे जेको माण्हू पंहिंजे घर खां निकिरे ख़ुदा वास्ते त बाबा मां पंहिंजे दोस्त सां मिलण थो वञा, मां उनजी ज़ियारत करण ते उनजो अलाह वटि वॾो शरफ़ निशान आहे। बाक़ी मुसाफ़िर उनखे चइबो आहे जेको महिमान बणिजी अचे पर पंहिंजे गर्ज़ जे लाइ। अदा मां हिन तरफ़ ॾे वियो हुउसि, पोइ वरी हितां जो टपियुमि त मां जो अदा अधे सां बि मिलंदो वञा, त उनजी बि इज़त करणी आहे, उनजी बि ख़िदमत करणी आहे। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो मक़ाम आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अॻिते फरमायो, वमा मलकत ऐमानुकुम, ऐं जेके तव्हांजा हथ जिन खे मालिक थियनि था पिया, यानी बाना ऐं बानियूं जंहिंजा तव्हां मालिक आहियो, ख़ुदा ताला फरमाए इन्हनि सां बि भलाई करो। इन अल्लाह ला युहिब्बु मन कान मुख्तालन फ़खूरा, ऐं बेशक अल्लाह ताला न पसंदि फरमाए थो जेको पाण ख़ुदि पसंदीअ फ़खुरु करे थो पियो। यानी ही अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात आख़िर में ॿ लफ़्ज़ इरशाद फरमाया, हिकिड़ो मुख्तालन, ॿियो फ़खूरा। इन्हनि मां मुराद छा आहे त जेको माण्हू ख़ुदि पसंदी पंहिंजे लाइ, पंहिंजे गर्ज़ जे लाइ, पंहिंजे लाइ मेड़े थो, पाण खे पसंदि करे थो, पाण पाए, पाण खाई ख़ुशि थिए थो पियो, उनखे मुख्तार चइबो आहे। ऐं ॿियो फ़खूर उनखे चइबो आहे जेको वरी फ़खुरु करे थो पियो पंहिंजी मिल्कियत माल मॾीअ जे मथां, पंहिंजे लिबास, पंहिंजी हुस्न, पंहिंजी जवानी जे मथां, उनखे चइबो आहे। अल्लाह ताला इन्हनि खे पसंदि नथो फरमाए। इहो आख़िर में अल्लाह ताला छो फरमायो त मथां जेकी बि क़िस्म भलाई जा अल्लाह ताला बयानु फरमाया, जंहिं शख़्स में फ़खुर जी आदत आहे, ख़ुदि पसंदी जी आदत आहे, इहे कम इन्हनि खां कोन थींदा। इहे माण्हू इहो नेकी जो कमु न करे सघंदा आहिनि। तंहिं करे अल्लाह ताला फरमाए इन्हनि खे अल्लाह ताला पसंदि नथो फरमाए। अल्लाह उन्हनि खे पसंदि फरमाए थो जेको नेकी जे कमनि खे पसंदि करे थो पियो, जेके नेकी वणे थी पई। त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुक़दस जे अंदरि, हिकिड़ी आयत जे अंदरि कई असांखे दर्स ॾिनाई, सबक़ ॾिनाई त ज़िंदगी जे माशरे जे अंदरि भलाई करणु सिखो, चङाई करणु सिखो, कंहिंसां मदाई न कयो, बुराई न कयो, बल्कि चङो कमु कयो। त हिकिड़ो कंडो रस्ते ते पियो आहे न, कंडो सॼड़ो हिकिड़ो पियो आहे, वरी जेकॾहिं उहो नज़र में त कख वांगुरु थो अचे पियो, उनखे रुॻो रस्ते सां खणी करे पासे ते उछलाए मथां कंहिंखे इन एॾी त नेकी आहे जो अलाह चाहे त इन हिकिड़े कख जे एवज़ में पंहिंजे ॿारनि खे जन्नत जो मालिक बणाए। तंहिं करे नेकी जेका अलाह खे बि पसंदि आहे, अलाह जी मख़लूक खे बि पसंदि आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।